आज़ादी जी तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। सरकारी ऐं रिहाइशी इमारतूं क़ौमी झंडनि सां सिंगारजी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न आज़ादी जे हवाले सां रैलियूं, तक़रीबूं कोठायूं, जिन जो सिलसिलो पिणु जारी आहे। सखर में आईजी मोटरवे मोहम्मद आमिर ज़ुल्फ़कार खान ऐं डीआईजी मोटरवे सिंध मोहम्मद सलीम जी ख़ासि हिदायतुनि ते सॼे मुल्क जी सखर सेक्टर में बि एसएसपी मोटरवे गुलाम सरवर भयो जी निगरानी हेठि क़ौमी शाहराह ते यौम आज़ादी जे सिलसिले में तक़रीब जी शुरूआत कई वई। रोड़ी टोल प्लाज़ा ते स्वीट होम जे ॿारनि सां गॾु एसएसपी गुलाम सरवर भयो ऐं मोटरवे पुलिस जे नौजवाननि ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जे मुसाफ़िरनि में यौम आज़ादी जी ख़ुशी में क़ौमी झंडा, बैज ऐं गिफ्ट पैक विराया, जॾहिं त रोड सेफ्टी बाबति मुसाफ़िरनि खे पिणु आगाही ॾिनी वई। लाड़काड़ो में पाकिस्तान सनी तहरीक इंसाफ़ पारां 14 अगस्त आज़ादी जी ख़ुशी में मोहब्बत पाकिस्तान ऐं मोहब्बत पाक फ़ौज ज़िंदाबाद रैली कढी वई। रैली दरगाह कायम शाह बुखारी खां कढी वई, जंहिंजी क़यादत सूबाई अॻुवाण मौलाना अली नवाज़ कासमी, हाफ़िज़ रियाज़ चांडियो, मौलाना एजाज कादरी, मुफ्ती अब्दुल रहमान कासमी कई। मीरपुर ख़ास में पिणु जश्न आज़ादी जी तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। शहर जे केतिरनि ई हंधनि ते क़ाइम स्टॉलनि ते क़ौमी झंडनि ऐं बेजनि जी ख़रीदारी जो सिलसिलो जारी आहे। 14 अगस्त खे जोश जज़्बे सां मल्हाइण लाइ ज़िले इंतिज़ामिया पारां इंतिज़ामनि खे हतमी शक्ल ॾिनी वई आहे। ज़िले ऐं तहलके सतह ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा। नसीराबाद में क़ौमी तंज़ीम NCHI पारां 14 अगस्त आज़ादी जे ॾींहं जी ख़ुशी में जागरता रैली कढी वई, जेका रैली पोस्ट ऑफिस खां थींदे तालका प्रेस क्लब पहुती। रैली खे ख़िताब कंदे अॻुवान सनाउल्ला अबड़ो, अज़ीज़ कांदड़ो, मोहम्मद अली ट्रगड़ ऐं ॿियनि चयो त 14 अगस्त संदन आज़ादी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान संदन वतन आहे ऐं पाक फ़ौज संदन शान आहे। अचो त 14 अगस्त गॾिजी पंहिंजे वतन जी आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं।